अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी मैरापुर जे सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जी जनाज़े निमाज़ मैरापुर हाई स्कूल ग्राउंड में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में सीनियर सियासतदान सैयद ज़फ़र शाह, PPMPA सैयद सरफराज शाह, पाकिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर ज़ाहिद कायम खानी, ज़ाहिद राजपर, मुनवर हुसैन मुनवर, इब्रार हुसैन, राजा खान नूनारी, मौला बख्श थेबो समेत सॼे सिंध खां आयल सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां अलावा सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े निमाज़ दौरान कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ ज़ोरदार नारा हया विया। जॾहिं त मैरापुर पुलिस अज़ीज़ मीमुण जे कैमरामैन खे काले गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस तहक़ीक़ात करे रही आहे, पर हिन महिल ताईं सहाफ़ी जे क़त्ल जो केस बि दाख़िल नाहे कयो वियो। वाज़िह रहे त काल्ह नामालूम माण्हुनि शहीद सहाफ़ी अज़ीज़ मीमुण खे घुटा ॾेई क़त्ल करण बैदि उन जो लाश ॻोधू माइनर में फिटो करे फ़रार थी विया हुआ।